अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। करको भेरो कांत मुनिमाणीअ जे निझरे पिरीअ तुझे पांत ढोला ढकी आया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 1 फरवरी 2022 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो शाल पंहिंजी धरती लाइ ऐं मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। प्रोग्राम सोच वीचार में अॼु सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं सिंध जे हालतुनि समेत जग जहान जूं ख़बरूं। उन सां गॾोगॾु किताब तारीख़ जा ॾींदड़ मां राणी विक्टोरिया जो तारुफ़ अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। जॾहिं त नामियारे लेखक ऐं शाइर अनवर पीरज़ादे जे किताब सिंध मां मज़मून सिंधी अदबी संगत ऐं नौजवान लेखक सदाम सागर जो मज़मून छा करप्शन जे तासर खे नज़रअंदाज़ करे सघिजे थो पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदा। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। सिंध जी हाणोकी सूरतहाल में हलंदड़ लसानी सियासत ते नज़र रखण ऐं गौर फ़िक्र करण जे लाइ सिंध सुजाॻी फोरम कराची डिवीज़न पारां मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी सारंग जोए ऐं सीनियर क़ौमी अॻवान मसूद शाह ऐं सिंध सुजाॻी फोरम कराची डिवीज़न जे जॉइंट सेक्रेटरी यासीन झुलण, ज़ाहिद खोसे, मंसूर जमाली जी अॻवाणी में कराची डिवीज़न जे ज़िलनि ऐं तालुकनि जी अहम गॾिजाणी मलीर में थी गुज़री, जंहिंमें इहो वाज़ह मौक़िफ़ रखियो वियो त इक़्तिदारी सियासत कंदड़ पीपल्स पार्टी MQM ऐं जमायत इस्लामी मकानी चूंडण जो वक़्तु वेझो अचण ते सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि जे अहसासनि सां खेॾे खेनि विढ़ाए विरहाए पंहिंजो वोट बैंक बचाइण घुरनि थियूं। जंहिं साज़िश खे सिंध जे बाशूर अवाम चङी रीति सम्झी वरितो आहे। सिंध असेंबली जे आॾो जमायत इस्लामी खे मुस्तक़िल तौरु धरणे जी इजाज़त ॾियणु MQM जे माण्हू ते लठबाज़ी करे वरी वॾे वज़ीर जो तुरत संदन तॾे ते पहुचण खां पोइ इन्हनि धुरियुनि जो असल मकरूह चहिरो सिंधी माण्हुनि ॾिसी वरितो आहे। खेनि अवाम जो एॾो फ़िक्र हुजे हा त पोइ पीपल्स पार्टी सिंध जे लखे पोहरितनि सां घटि में घटि पघार 25,000 करण वारो शर्मनाक चर्चो न करे हा ऐं खेनि कारखाने मालिकनि जे रहम करम ते ईअं बेयारो मददगार न छॾे हा, जॾहिं त तीली खे थंभ कंदड़ MQM ऐं जमायत इस्लामी ईअं लातालुक न बणिजनि हा। इन अहम मामले ते संदन माना ख़ेज़ ख़ामोशी सां इहो चिटो थी वियो आहे त खेनि सिंध जी अवाम जो केतिरो फ़िक्र आहे। जॾहिं त इन अहम मसइले खे सिंध सुजाॻी फोरम पारां भरपूर अंदाज़ में खणी सिंध हाई कोर्ट में पटिशन दाख़िल कई वई, जितां पोहरितनि जे हक़ में फ़ैसिलो अचण खां पोइ कारखानेदारनि जूं तनज़ीमूं सुप्रीम कोर्ट में पहुची वियूं, जिते पिणु फोरम पारां महदूद वसीलनि जे बावजूदि केस जी भरपूर पोइवारी कई पई वञे। उन सां गॾु अॻवाननि इहो पिणु वाज़ह कयो त पीपल्स पार्टी ऐं MQM भले सिंध जी आज़ादी जे ख़िलाफ़ नारा हणी मालिकनि खे ख़ुशि करे पंहिंजी कुर्सी बचाइण जा वस कनि। उन्हनि जे भभकियुनि सां क़ौमी तहरीक ते को बि असरु कोन पवंदो। सिंध जी आज़ादी सिंध जो अवाम पाण वठंदो। सिंध आर्कियालॉजिकल सोसाइटी जे तरफ़ां मोहन जो दड़ो ते क़ाइमु हाल में मोहन जो दड़ो जी दरियाफ़्त जो 100 साला जशन मल्हायो वियो। हिन प्रोग्राम जी सदारत मेहरान लाइब्रेरी जे रूह रवां एडवोकेट नूर मोहम्मद तुनीअ कई, जॾहिं त ख़ासि महिमान नौजवान आर्कियालॉजिस्ट जावेद शर ऐं डॉक्टर नज़ीर खोखर हुआ। जॾहिं त सिंध आर्कियालॉजिकल सोसाइटी चेयरमैन एज़ाज़ पीरज़ादो ऐं इक़रार पीरज़ादो पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं मोहन जो दड़ो समेत इंडस वैली सिविलाइज़ेशन जी अहमियत ऐं
अफ़ादियत ते वीचार रखिया। प्रोग्राम में आयल महिमाननि खे आजियाणो सिंध आर्कियालॉजिकल सोसाइटी जे जनरल सेक्रेटरी मेहर अली शर ॾिनो, जॾहिं त चेयरमैन सिंध आर्कियालॉजिकल सोसाइटी एज़ाज़ पीरज़ादो चयो त मोहन जो दड़ो सिंध जे तहज़ीबी दौर जे वक़्तु अॼुल शाहूकार शहर हो, जंहिंजी दरियाफ़्त खे 100 साल मुकमल थियण असां लाइ बाइस फ़ख्र आहे। मोहन जे माॻ ते पहिरियों जशन रखियो वियो आहे। उन खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में पिणु दरियाफ़्त जो 100 साला जशन मल्हायो वेंदो ऐं मोहन जो दड़ो जे लिकियल राज़नि खे ॼाणण लाइ साइंसी इदारा ठाहिण जी पिणु घुर कई वई। प्रोग्राम खे इक़रार पीरज़ादो पिणु ख़िताब कयो, जंहिं चयो त सिंध आर्कियालॉजिकल सोसाइटी जा नौजवान जस लहनि, जिन हीअ शानदार प्रोग्राम रखियो ऐं मोहन जो दड़ो सुमेत सिंध जे मुख़्तलिफ़ माॻनि मकाननि जो तहफ़ुज़ करण जी घुर कई। प्रोग्राम खे महिमान ख़ासि जावेद अहमद शर ख़िताब कंदे चयो त माज़ी खां सिंधु जे कप ते ॻोठ ऐं शहर अॾिया विया आहिनि, जिन जा निशान अॼु बि मौजूदु आहिनि, पर तहक़ीक़ जी खोट सबबि दरियाफ़्तूं रुकियल आहिनि ऐं हक़ीक़तनि ते पर्दा हक़ीक़तनि वसीले लही सघनि था। जॾहिं त प्रोग्राम में डॉक्टर नज़ीर खोखर पिणु पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त सिंध जे नौजवान आर्कियालॉजिस्टनि जो अहिड़नि उनवाननि ते प्रोग्राम रखणु ख़ुशी जोगी ॻाल्हि आहे। उमेद जागी आहे त सिंध जी असल तारीख़ी हक़ीक़तूं घणी देरि लिकल न रहंदियूं। प्रोग्राम जी सदारत मेहराण म्यूज़ियम लाइ पाण पतोड़ींदड़ ऐं क़दीमी माॻनि सां चाह रखंदड़ एडवोकेट नूर मोहम्मद तुनियो कई। सदारती ख़िताब कंदे हुन चयो त सिंध जे स्कूलनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि अंदरि अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे अहिड़े क़िस्म जी मालूमात खे आम करण जी ज़रूरत आहे। सिंध जे क़दीमी माॻनि मकाननि तां कब्ज़ा ख़तमु करे उन्हनि जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। केटी बंदर वाक़े में गुलाड़ची तालुक़े जे ॻोठ जुमो मलाह सां वास्तो रखंदड़ हिकु ख़ानदान जे चइनि भातियुनि मां 2 ॼणनि अमीन मलाह ऐं ग़ुलाम हैदर मलाह जा लाश 5 ॾींहं बाद मिलण खां पोइ बाक़ी 2 ॼणनि अब्दुल लतीफ़ ऐं अलाबख्श मलाह जो 10 ॾींहं गुज़रण बावजूदु पतो न पइजी सघियो आहे। अहिड़ी सूरतहाल हुजण जे करे मुहाणनि जे घरनि में गुज़िरियल 10 ॾींहनि खां मातम मतल आहे। इन हवाले सां गुम थियलनि जे वारसनि मोहम्मद हसन मलाह, सालेह मलाह, वली सिद्दीक़ ऐं अब्दुल्लाह ॿुधायो त असांखे जीअं वाक़े जी ख़बर पई त असां केटी बंदर पहुतासीं। उते रुॻो फ़ोटू सेक्शन थी रहिया हुआ। बुॾी वियल मुहाणनि बाबति पिणु उते जे रहवासियुनि ॼाण ॾिनी। हुननि चयो त गोलाड़ची तालुक़े जे ॻोठ जुमो मलाह जे रहवासी मुहाणनि जे घरनि में फ़ाक़ा कशी वारी सूरतहाल आहे, जिते 10 ॾींहं गुज़रण बावजूदु अञा ताईं न को कामरो या चूंडियल नुमाइंदो आयो आहे, जॾहिं त फ़ौत थी वियल मुहाणनि तोड़े गुम थियल माण्हुनि खे हुकूमत पारां ऐलानियल मुआवज़ो 1 लख रुपए जे हवाले सां टको बि नाहे मिलियो। मुतासिर मुहाणनि जे वारसनि चयो त असांखे हुकूमत पारां ऐलानियल मुआवज़ो न घुरिजे, असांखे प्यारनि जो पतो घुरिजे। मीरवाह गुरचाणी भरिसां कोट ग़ुलाम अहमद थाणे जी हद वाघरे जी स्टॉप वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर बस ओचितो टायर राड टुटण सबबि रोड ते वेंदड़ 2 मोटरसाइकिलुनि सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में नौजवान डॉक्टर रमेश कुमार मौक़े ते फ़ौत थी वियो। हिकु ॼणो ग़ुलाम रसूल ख़ासि अली सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुन इलाज दौरान पसाह पूरा करे छॾिया। थारकोल ब्लॉक 1 ते कोयलो हथ करण लाइ शुरू कयल ओपन पट माइनिंग वारो कमु मुकमिल थी वियो आहे। कंपनी 2 सालनि में कोयले जे तह ताईं पहुची वई आहे। इन सिलसिले में कोयले ते कमु कंदड़ साइनो सिंध कंपनी जी इंतिज़ामिया पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त कंपनी ॾींहं राति महिनत करे 2 सालनि में कोयले जी खोटाई जो कमु मुकमिल कयो आहे। हीअ पाकिस्तान जी सभ खां वॾी ओपन पट माइनिंग आहे। सितंबर 2011 में ब्लॉक 1 जो मुआइदो थियो हो। हुकूमत मई 2012 ते चीनी कंपनी खे माइनिंग जी लीज़ ॾिनी हुई। हिन मनसूबे खे पाकिस्तान ऐं चीन जी हुकूमत पारां गॾियल तवानाई वर्किंग ग्रुप में शामिल कयो वियो हो। जॾहिं त कोयले जो वॾो ज़ख़ीरो मिलण ते चीनी माहिरनि पारां जशन बि मल्हायो वियो। हाणे सुवाल इहो पैदा थो थिए त छा रॉयल्टी फंड ऐं ॿियूं सहूलियतूं थर जे माण्हुनि खे मिली सघंदियूं? छा कोयले जे बदिले में
थर जा माण्हू बिजली माणे सघंदा। चूहड़ जमाली जे रूरल हेल्थ सेंटर में ख़ान मोहम्मद जतोई OPD वक़्त ते ज़ख़्मी नीगर हसनैन पुट रशीद जतोई खे इलाज लाइ इस्पताल खणी आयो, जिते ड्यूटी डॉक्टर मौजूदु न हुआ। नीगर खे कराची रेफर कयो वियो। उन मौक़े ते ज़ख़्मी नीगर जे वारसनि ॿियनि एहतिजाज कंदे इस्पताल जे अमले खे भॼाए दरवाज़े खे बंदि करे तालो हणी छॾियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। हुन जो चवणु हो त OPD वक़्तु को बि डॉक्टर मौजूदु न हूंदो आहे, जंहिंजे करे असां दरबदर थी वापसि वञूं था। जेकॾहिं डॉक्टर मौजूदु न आहिनि त इस्पताल खे ताला हया वञनि, इन्हीअ करे ई असां तालो हणी छॾियो आहे। हैदराबाद में घोटकी मां शादी लाइ रिश्तो घुरण लाइ पहुतल हमराह खे पुट समेत नारी जे माइटनि पुलिस हवाले करे छॾियो। जिन जी आज़ादी लाइ काल घोटकी जे रहवासी मोहम्मद रमज़ान एहतिजाज कंदे दाहियो त भाउ नज़ीर ऐं भाइटे इमरान खे हैदराबाद जे हाली रोड पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त भाउ नज़ीर अहमद जो हिकु स्कूल जी शागिर्दाणी सां राब्तो थी वियो हो, जंहिंजो रिश्तो घुरण लाइ हू हुन जे घर हैदराबाद आयो, जिते घर मालिकनि पुलिस घुराए ॿिन्ही ॼणनि खे गिरफ़्तार कराए छॾियो आहे, जॾहिं त पुलिस ॿिन्ही ॼणनि खां लाइल्मी जो इज़हार कयो। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मगसी चयो आहे त सिंध में PP आवाम खे तबाह करे छॾियो आहे ऐं सिंध जूं ज़मीनूं विकिरो करे पंहिंजे इक़्तिदार खे बचाए रही आहे। पीपल्स पार्टी जो किसान मार्च ड्रामो हो। हारी ज़मींदार ॿिज भाण ऐं पाणी लाइ परेशान आहिनि। सिंध में मौजूदा हुकूमत आवाम खे बुख बदहाली ऐं बीमारियुनि खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। बदीन में पार्टी जे मरकज़ी अॻवान शाहनवाज़ शाल जी अमड़ जी फ़ौतगी ते साणुसि ताज़ियत करण बाद हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में पीपल्स पार्टी जे मुक़ाबले में कुमप्रस धुरियुनि समेत समूरनि पार्टियुनि खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करण लाइ ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। जल्द अहिड़ो गॾियल प्लेटफार्म जोड़े अवाम खे हिननि फ़ोरन जे हथनि मां आज़ादु कराईंदासीं। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो सां हाई कोर्ट बार एसोसिएशन ऐं डिस्ट्रिक्ट बार हैदराबाद जे अॻूणे सदर एडवोकेट इमदादुल्ला उनड़, एडवोकेट वहाब मुंशी, एडवोकेट मज़हर मेमण, नवाज़ अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में आयल वफ़द मुलाक़ात कई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पलीजे ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे उनखे पाण 1947 खां ॾिसंदासीं त अदलिया जा 2 अलॻि अलॻि फेज़ नज़र ईंदा। हिकिड़ो दौर हो त जस्टिस मुनीर जे फ़ैसिलनि जे करे जमहूरियत कमज़ोर थी, तकरारी सूरतहाल पैदा थी ऐं नज़रिया ज़रूरत वारो रुझान थियो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हाणे वेझड़ में अवां ॾिठो त साकिब निसार आयो, जंहिं चयो डैम था ठाहियूं। डैम जी आउं चौकीदारी कंदुसि त अहिड़ियूं तकरारी ॻाल्हियूं थियूं, तंहिंजे करे अदलिया जे हवाले सां हतमी राय छॾिजे त अदलिया जा सभु फ़ैसिला सही हुआ। ईअं नाहे। पाकिस्तान जी बार ऐं अदालती निज़ाम ख़ुदि चवे थो त केतिरा ई अहिड़ा मामला हुआ जेके सुवालिया निशान हुआ। चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी खां पोइ जेको दौर आयो, उन में जुडिशल एक्टिविज़म थियो। अदलिया पंहिंजे पेरनि ते बीठी ऐं वकीलनि साथ ॾिनो। यूसुफ रज़ा गिलानी खे हटायो वियो त अदलिया ऐं वकील सभु कॉन्फिडेंस सां बीठा रहिया। आइन जो आर्टिकल 25 चवे थो त पाकिस्तान में सभु बराबरि आहिनि। जेकॾहिं सियासत खां, पुलिस ऑफिसरनि ऐं आर्मी ऑफिसरनि खां मिल्कियत बाबति पुछा थिए थी त उन अदालत जे जजनि खां पुछा करण में बि को हर्ज कोन्हे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पाकिस्तान में सभु बराबरि आहिनि। हिकु प्राइमरी उस्ताद या मिल में कमु कंदड़ मज़दूर या वज़ीर अज़म, उन्हनि सभिनी लाइ कानून बराबरि आहे। जेकॾहिं हक़ में फ़ैसिलो अचे त ताड़ियूं वॼाइजनि ऐं मुखालफ़त में अचे त अदलिया जी तौहीन कजे। ईअं न हुअणु घुरिजे। टडे आदम भरिसां राहू शाख ते आबादगारनि खे पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ सिंध पाक आबादगार फोरम जी गरजाणी थी, जंहिंमें फोरम जे सदर मोहम्मद मूसा, इम्तियाज़ शोरो, नज़र मोहम्मद मरी, लाल मोहम्मद बलोच, नबी बख्श मलूखानी, अब्दुल लतीफ़ बलोच ऐं ॿियनि आबादगारनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आबादगारनि दाहींदे चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश तहत सिंध जी ज़राइत खे तबाह करे सिंध जे आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। हुन चयो त हुकूमत जी नाअहली सबबि ज़रई जिन्सूं ऐं ज़रई दवाऊं मयारी नथियूं मिलनि। यूरिया भाण जी हथरादू खोट पैदा करे
ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे, जंहिंसां हिकु तरफ़ आबादकार वधीक अॻिते भाण वठण ते मजबूर आहिनि। उन सां गॾु भाण जे वक़्त ते फ़राहमी न थियण सबबि हिन साल कणक जे फसल जी पैदावार अॻु जी भेट में घटि लहंदी। सखर में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमनि जे अॻुवाणनि शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार जाम अब्दुल करीम जोखियो जी अदम गिरफ़्तारी ऐं केस मां आजो करण जी कोशिश ख़िलाफ़ कासिम पार्क खां रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। अॻुवाणनि मौलाना हक़ नवाज़, मोहम्मद हुसैन जतोई, आज़म तारक, यहया जतोई, मोहम्मद बशीर खोसो, मसूद अहमद जतोई ऐं ॿियनि चयो त फितरत सां प्यार कंदड़ नाज़िम जोखियो खे बेदर्दी सां तशदुद करे क़त्ल कयो वियो। सॼी सिंध नाज़िम जोखीअ जे क़त्ल ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो। केस जे फ़रियादी अफ़ज़ल जोखियो जवाबदारनि सां डील करे पंहिंजे 164 वारे अदालती बयान में मुख्य जवाबदार जाम अब्दुल करीम जोखियो खे केस मां आजो करार ॾिनो आहे, जंहिंसां केस खे धकु लॻो आहे। अफ़ज़ल जोखियो कराची जे सीनियर सहाफ़ी इम्तियाज़ चांडे खे धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंजी मज़मत करियूं था। हुननि चयो त अफ़ज़ल जोखियो सिंध जे शऊर जी जदोजहद जो सौदो करे नाज़िम जोखियो जे नाहक खून खे लोढ़े रहियो आहे। हुननि मुतालबो कयो त शहीद नाज़िम जोखियो जे खून सां इंसाफ़ कयो वञे। नवकोट सां वास्तो रखंदड़ सीनियर सहाफ़ी मोहम्मद अज़ीम राजपूत 43 सालनि जी जमार में कैंसर विघे लाॾाणो करे वियो। मरहूम जी जनाज़े नमाज़ ईदगाह में अदा करण बाद खेसि क़ब्रिस्तान में मिटी माव हवाले कयो वियो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बशीर ख़ासखेली, मरकज़ी जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार, मरकज़ी नायब सदर हुरुनिसा पलीजो, मरकज़ी अॻुवाण एडवोकेट राहिल भुट्टो ऐं मेहरान सिंधी पंहिंजे गॾियल बयान में चयो आहे त सिंध सूबो मुल्क खे 72% गैस फ़राहम करे थो, पर सिंध जा अक्सर इलाइक़ा गैस जे सहूलियतनि खां महरूम कया विया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जे जारी कयल अंगनि अखरनि मुताबिक़ थर पार्कर जी बहराड़ी में कंहिं हिकु बि घर में गैस जी सहूलियत नाहे ॾिनी वई, जॾहिं त थरपारकर मुल्क खे कोयले जी सूरत में वॾी मिक़दार में तवानाई मुहैया करे थो। कश्मीर, कंदकोट, दादू ऐं बदीन समेत सिंध जा अक्सर ज़िला गैस जे ज़ख़ीरनि सां मालामाल आहिनि, पर उतां जे रहवासियुनि खे गैस नथी ॾिनी वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। अव्हां ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में नाम्यारे लेखक एजाज़ मंकी जो मज़मून शामिल करियूं था, जंहिंजो उनवान आहे कालमनि जा क़िस्म ऐं दुआ लाइ दरख़्वास्त। सिंधी मीडिया में कालम कुझु मौज़ूअनि ताईं महदूद हूंदा आहिनि, अक्सर सियासी, उन खां पोइ अदबी, कॾहिं कॾहिं समाजी न त ज़ाती। तंज़ मज़ाह वारा कालम त हलीम बिरोही खां पोइ कफ़नपोश थी चुका आहिनि, पर आलमी मीडिया में ईअं नाहे। अंग्रेज़ी मीडिया में कालमनि जी वॾी वैराइटी आहे। उन खां पोइ फ्रांसीसी जर्नलिज़म में उनजो भरपूर इज़हार आहे। आलमी सहाफ़त में कालमनि जा मौज़ू तमामु घणा आहिनि। बैन अल-अक़वामी सतह ते घणनि कालमनि जा मौज़ू सियासी हुजनि था, पर मग़रबी मीडिया सम्झे थी ज़िंदगी सिर्फ़ु सियासत न आहे। ज़िंदगी जा हज़ारे रूप रंग आहिनि। असल ॻाल्हि दिलचस्पी जी आहे, उहा कंहिंजी कंहिं में आहे, कंहिंजी कंहिं में आहे। मग़रब जा माण्हू सियासत खे सरकारी चाल सम्झंदा आहिनि ऐं उहे उन में एतिरा ग़लति बि न आहिनि। हर मुल्क जी सियासत सरकारी चाल ऐं इक़्तिदारी तरक़ताल हूंदी आहे। उन करे मग़रब जा माण्हू ज़िंदगी जे ॿियनि पासनि बाबति संजीदगी सां सोचींदा आहिनि। ओलह जी सहाफ़त में केतिरा ई नाम्यारा कालम निगार उहे आहिनि जेके पालतू जानवरनि जे बारे में वॾे ज़ोक़ शौक़ सां लिखनि था। केतिरनि कालम निगारनि जो उन मौज़ू सां को अचे न वञे, हू सिर्फ़ु बोरची खाने जे बाग़ जे बारे में पंहिंजनि अमल ख़्यालनि जो इज़हार कंदा आहिनि। के हथियारनि ते कालम लिखनि था, के वरी आर्ट ऐं लिटरेचर जे हवाले सां पंहिंजे कलम खे आज़माइनि था। के सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिफ़ारतकारी खे पंहिंजो मौज़ू बणाइनि था, जॾहिं त हर मुल्क में शोबे जो मौज़ू सदा ई वात में पाणी आणींदड़ रहे थो। मौसीक़ी खां मुसवरी ऐं सोशल मीडिया खां डिजिटल साइंस ताईं हर शोबे जा माहिर पंहिंजी पंहिंजी पसंदि खे मीडिया में पेश कंदा रहनि था। उन सिलसिले में
सेलिब्रिटीज़ जे हवाले सां लिखियल कालम वॾे शौक़ सां पढ़िया वञनि था। किचन जे मौज़ू ते लिखजंदड़ कालमनि जी अलॻि दुनिया आहे। सो कालमनि जे मौज़ूअनि जो को अंत शुमार करणु मुश्किल आहे। जहिड़ी तरह जर्नलिज़म जी दुनिया में फीचर जे लाइ चयो वेंदो आहे त जेको कुझु धरती जे मथां ऐं आसमान जे हेठां आहे उहो कुझु फीचर में फिट थी सघे थो। तहिड़ी तरह कालम बि ईअं आहिनि, पर उन्हनि जे बारे में बुनियादी तरह वरी बि माण्हूअ जी महिनत ऐं उन महिनत जे नतीजे में हासिल थियल ॼाण जे नतीजे वारी हासिलात आहे। कालम का मश्करी न आहे, जे आहे त बि कालम का मश्करी न हुजणु घुरिजे। जंहिं कालम जे पोयां ॼाण न आहे, जंहिं कालम जे पोयां का मालूमात न आहे, उहो कालम न आहे, न हुजणु घुरिजे। हिकु कालम निगार जो कमु हिकु रिपोर्टर खां लाज़मी तौर ते सख़्तु हुजणु घुरिजे। ख़ासि रिपोर्टरनि लाइ उहो लाज़मी न आहे त हर ॾींहुं स्टोरी फाइल कनि। उहे महीननि जो कमु हिकु ॾींहं में करे छॾींदा आहिनि, पर उन्हनि जे हिकु ॾींहं जे कम पोयां महीननि जी महिनत हूंदी आहे ऐं उहा महिनत उन्हनि जे स्टोरीज़ मां उछलियूं खाईंदी आहे। कालम निगार खे बि कुझु अहिड़ो हुजणु घुरिजे। हू भले हर हफ़्ते अचे, पर जॾहिं बि अचे कुझु ख़र्द जो खाधो खणी अचे। सिर्फ़ु उन सूरत में उहो कालम निगार साफ़ी हुजण जो सबूत पेश करे सघे थो। सो कालमनि जा कई क़िस्म हुजनि था। नंढे खंड जो तमामु वॾो साफ़ी अदीब ख़शवत सिंह घणो करे पंहिंजे सियासी समाजी तजुर्बे ऐं मुशाहिदे ते मबनी कालम लिखंदो हो ऐं हुनजे पढ़ंदड़नि जो तइदादु तमामु घणो हूंदो हो। हुनजा केतिरा ई कालम लतीफ़नि जी सूरत में लिखियल आहिनि। जहिड़ी तरह हिकु शाइर लिखियो, हर उहा शइ जेका मुंहिंजी अखि ॾिसे थी उहा चवे थी मूंखे मंज़ूम कर। जेकॾहिं मूंखां हिन वक़्तु पुछो वञे त अदब ऐं सहाफ़त में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त मां चवंदुसि उहो फ़र्क़ु जेको सब्र ऐं जबर में आहे। अदब सब्र ऐं सहाफ़त जबर आहे। कालम छा आहे? कालम न मुकमिल सहाफ़त आहे ऐं न मुकमिल अदब आहे। कालम कुझु सहाफ़त ऐं कुझु अदब आहे। कालम तकड़ में लिखियल अदब आहे ऐं अदब सब्र जहिड़े जबर सां लिखियल कालम आहे। इन हवाले सां कालम खे तकिड़ो न वठणु घुरिजे। कहिड़ी ख़बर त कहिड़े कालम में कहिड़ो बारूद भरियलु आहे। छा ख़बर त कहिड़े कालम में कहिड़ो मवादु भरियलु आहे। केरु थो ॼाणे त उन में दिमाग़नि मां केतिरो धमाकेदार मादो भरियलु आहे। को नावल बि नाकारा थी सघे थो ऐं को कालम बि कीमिया जो घर थी सघे थो। लिखणी त सिर्फ़ु लिखणी आहे, लफ़्ज़ त फ़क़्ति लफ़्ज़ आहिनि। बुनियादी ॻाल्हि वरी बि उहो अहसासु ऐं जज़्बो आहे जेको माण्हू जी मिटी खे महकाए सघे थो, जेको ॻुझ खे ॻाए सघे थो। सोशल मीडिया जो तूफ़ान हिन महिल प्रिंट मीडिया खे काग़ज़ जे पुर्ज़नि वांगुरु उॾारे रहियो आहे, पर उनजो मतिलबु इहो न आहे त आवाज़ ऐं तस्वीरनि वारी मीडिया उन्हनि लफ़्ज़नि खे मात करे चुकी आहे जेके लफ़्ज़ हथनि सां लिखिया ऐं अखियुनि सां पढ़ी अंदर में ईअं लाथा वेंदा हुआ जीअं सच जो सफ़र पंहिंजा इर्तिक़ाई मरहला तय कंदो आहे। मीडिया जो जिस्म त उन्हनि ख़बरनि ते मुश्तमिल हूंदो आहे जेके माण्हुनि खे उन्हनि जे भरपासे खां आगाह रखंदियूं आहिनि, पर मीडिया जो असुलु रूह पोइ बि उन्हनि ख़्यालनि खे सम्झो वेंदो आहे जेके उन्हनि ख़बरनि मां जनम वठंदा आहिनि। उहे ख़्याल अख़बारनि जे एडिटोरियल ऐं मुस्तक़िल कालमनि जी सूरत में पढ़ंदड़नि ॾाढो पेश थींदा आहिनि। जहिड़ी रीति प्रेस फोटोग्राफर लाइ चयो वेंदो आहे त हू जग जहान खे पंहिंजे कैमरा में क़ैद कंदो आहे, पर हुनजी तस्वीर हमेशह रहिजी वेंदी आहे। तहिड़ी तरह हिकु रिपोर्टर सभिनी जो समाचार पेश करण खां पोइ बि पंहिंजे बारे में ख़बर ॾियण खां माज़ूर हूंदो आहे। साॻी तरह कालमनि जी दुनिया में उहा ॻाल्हि घटि पसंदि कई वेंदी आहे त को कालम निगार दुनिया जहान खे छॾे पंहिंजे बारे में के लफ़्ज़ लिखे या पंहिंजे मिटण माइटनि जे सिलसिले में अख़बार जो स्पेस वालारे। पर जहिड़ी रीति हिकु सिपाही हिकु शहरी बि हूंदो आहे, तहिड़ी तरह हिकु लेखक जे लफ़्ज़नि वारे सफ़र में कॾहिं उहो मोड़ बि ईंदो आहे जो हूअ पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे कुटुंब सां थियल बेइंसाफ़ियुनि जे बारे में कुझु लिखण लाइ पाण खे मजबूर महसूसु कंदो आहे। हिन महिल मां बि उन कैफ़ियत मां गुज़री रहियो आहियां। हिन वक़्तु जॾहिं मीडिया में मुंहिंजी भाणे जी दुआ मंगी खे अगवा कंदड़ मुजरम पुलिस जे भरपूर तावन सां भॼी वियो आहे, तॾहिं उन वाक़े खे मां न रुॻो दुआ जे हवाले सां नाइंसाफ़ी जो बदतरीन मिसाल सम्झां थो, पर मुंहिंजे ख़्याल में मुआशिरे जी हर दुआ, समाज जी हर न्याणी पंहिंजे घर जे दर खां ॿाहिरि निकिरण जे सिलसिले में ग़ैर महफ़ूज़ बणिजी वई आहे। उन करे हीउ मामिलो सिर्फ़ु हिकु न्याणी जो न पर पूरे मुआशिरे जो आहे। छा मां उन महिल दुआ खे कराची जे अमीर तरीन इलाइक़े मां अगवा कंदड़ ॾोहार जे फ़रार ते
सिर्फ़ु उन करे न लिखां जो दुआ ऐं मुंहिंजे विच में रत जो रिश्तो आहे। छा दुआ ऐं मुंहिंजो रिश्तो सिर्फ़ु उहो आहे त मां हुन जो मामो ऐं हूअ मुंहिंजी भाणेजी आहे? छा असां ॿिन्ही में उहो रिश्तो न आहे त हूअ हिकु मज़लूम न्याणी आहे ऐं मां न्याणियुनि जी निगहबानी लाइ आवाज़ु उथारींदड़ कलमकार आहियां? छा असां विच में सिर्फ़ु घर ऐं दर जो रिश्तो आहे? छा असांजे विच में उन दर्द जो रिश्तो न आहे जंहिं दर्द जे रिश्ते लाइ फैज़ अहमद फैज़ फरमायो आहे त बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल ग़रीब सही। दुआ ऐं मुंहिंजो रिश्तो सिर्फ़ु रत जो रिश्तो न आहे, उहो हिकु रूह जो रिश्तो बि आहे। रूह जो उहो रिश्तो जेको समाजी मतभेद न सम्झंदो आहे। जेकॾहिं दुआ मुंहिंजी भाणेजी न हुजे हा त छा मां हुन सां थियल नाइंसाफ़ी जे बारे में न लिखां हा? मुंहिंजो कलमी सफ़र त सदाईं फैज़ जे उन फरमान मुताबिक़ रहियो आहे त हमने उन पर किया हर्फ हक़ संग जन जिनकी हैबत से दुनिया लरजती रही, जिन पे आंसू बहाने को कोई न था, अपनी आँख उनके गम में बरसती रही। जेकॾहिं मूं दुआ खे न ॾिठो हुजे हा, जेकॾहिं मां दुआ सां न मिलियो हुजां हा, तॾहिं बि मां हुन जे बारे में शिदत भरिया लफ़्ज़ तलाश करे कीअं न लिखां हा। मज़लूमियत सां रिश्तो मिटी माइटी खां मथे आहे। दुआ मंगी मज़लूम न्याणी आहे। हुनखे भुंग जे पैसनि लाइ अगवा कयो वियो। उहो समूरो हफ़्तो दुआ जे घर भातियुनि लाइ कीअं रहियो, मां उन वार्ता जो अखियुनि ॾिठो शाहिद आहियां। कॾहिं कॾहिं हालतूं असांखे उन कैफ़ियत जी घटी मां बि गुज़ारिन थियूं जेका कैफ़ियत नाइंसाफ़ी ऐं बदअमनी सबबु हिन मुआशिरे जा आम माण्हू बर्दाश्त कनि था। शायदि उन तकलीफ़ मां गुज़रण जो हिकु कारण इहो बि हुजे थो त असां पाण बि उन पीड़ा मां गुज़रूं जंहिं पीड़ा मां हिन धरती जूं मासूम धीअरूं गुज़रनि थियूं। असांजे मथां बि उहे तकलीफ़ जूं घड़ियूं अचनि जेके हुन जे मुआशिरे जे हिकु घरनि मथां गुज़रनि थियूं। कालम निगारनि जो फ़र्ज़ु फ़क़्ति इहो न आहे त हूअ अणॼातल ऐं अणसुञातल मुआशिरे ताईं महदूद रहनि। उन्हनि जे मथां उहो फ़र्ज़ु बि आइद थिए थो त हू पंहिंजे घर खे बि मुआशिरे जो हिकु अंग सम्झनि। साफ़ इन सियासतदाननि खे इहो बि सम्झणु घुरिजे त जंहिं मुआशिरे में बेइंसाफ़ी आहे, जंहिं मुआशिरे में बदअमनी आहे, उन मुआशिरे में उन्ही जो बि घरु आहे। दुआ मंगी जो अगवा थियणु हिकु दर्दनाक वाक़ियो हो, हिकु अहिड़ो वाक़ियो जंहिंसां समूरी सिंध सख़्ते में अची वई हुई ऐं जंहिं सबबु कराची जो गजगाह ऐं बेपरवाह शहर कंबी वियो हो। हुन जे अगवाकारनि खे गिरफ़्तार कराइण में दुआ जे कुटुंब जो किरदारु हो। उहो किरदारु इन करे अदा कयो वियो हो त जीअं मुआशिरे जूं दुआऊं महफ़ूज़ रहनि। दुआ खे अगवा कंदड़ पुलिस जे बहितरीन ताउन सां फ़रार थी चुको आहे। छा दुआउनि जे तहफ़ुज़ लाइ का दरख़्वास्त न कजे? हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो लेखक हो एजाज़ मंगी ऐं मज़मून जो उनवान हो कालमनि जा क़िस्म ऐं दुआ लाइ दरख़्वास्त। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। तारीख़ शाहिद आहे त जिन माण्हुनि बेसुजागी जा सॾ वरनाया आहिनि उन्हनि खे नसीबनि में अज़ियतूं मिलियूं आहिनि, तकलीफ़ूं मिलियूं आहिनि, पर शौर रखंदड़ माण्हू कॾहिं बि ख़ामोशी जे गफ़ान में गुम न आहिनि थींदा। उहे हर हाल में सुजागी जा सॾ वरनाईंदा आहिनि। शायदि इहो ई सबबु आहे जो सिंध जा मज़लूम माण्हू जेके हक़नि जे हासिलात वारे सफ़र में जदोजहद कनि था उहे खंभिया वञनि था। बलोचिस्तान में बि जेको हक़नि जे हासिलात जी ॻाल्हि करे थो उनखे बि गुम कयो वञे थो ऐं केतिरनि ई बाशऊर फ़र्दनि ते इल्ज़ाम हया था वञनि त हू गद्दार आहिनि। उहे जेके मुहिब वतन आहिनि, जेके पंहिंजी धरती लाइ जा खुड़नि था, जेके कंहिंजी दलाली नथा कनि, सच त इहो आहे त इल्ज़ाम उन्हनि ते ई अचनि था। अहिड़नि हालतनि जी अकासी कंदे ख़ूबसूरत शाइर हाफ़िज़ यूसुफ़ रिंद पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत करे थो। अचो त थर सां वास्तो रखंदड़ ख़ूबसूरत शाइर हाफ़िज़ यूसुफ़ रिंद खां संदसि उहो ख़ूबसूरत नज़म ॿुधूं जेको सुजागी जो सॾ बि आहे त धरती जी दाह बि आहे, जंहिंमें खंभजण जो ज़िक्र बि आहे त जंहिंमें तोहमतनि जो किस्सो बि आहे, जेको अॼु बि रूह गरमाए थो ऐं हाफ़िज़ पंहिंजी शाइरी कुझु हिन रीत ॿुधाए थो। वतन जे घिटियनि में हथियार ताणियल बेचैन माठार तड़पी लुछे थी, चवनि था त यूसुफ तूं आज़ाद आहीं।
अञा बूट पंहिंजी निड़ी ते पसां थो, अञा ताईं ख्वाबनि मां छिरकी उथां थो। सभई मूंखां भाती पुछनि था त छा आहे। नंढो भाउ मुंहिंजो पर साल गुम थियो, उन जे लखते जिगर खे निहारे मसख मुंहिंजी लॻे थी त ॿाहिरि वॾो गोड़ गुमसान थींदे ॿुधां थो। पुछां थो जो निकिरी त ही सभु छा आहे। चवनि था त यूसुफ तूं आज़ाद आहीं। पर साल मुंहिंजे नंढे भाउ लिखियो हो त छेरनि जो छिमकण बि फितरती आहे। पर साल मुंहिंजे नंढे भाउ लिखियो हो त छेरनि जो छिमकण बि फितरती आहे। ऐं पर साल कंहिंखे छिभण ते चयो मूं भला रक्स कोई करे थो त छा आहे। नंढी भेण मुंहिंजी पढ़ण लाइ वई थिए, चयाऊं त मुनकिर ऐं काफ़िर ई आहिनि। चयो मुंहिंजे बाबा हयाती असांजी, असांखे रहण ॾियो असां जीअं चाहियूं। चयाऊं वतन जा ऐं गद्दार आहियो। चयो मुंहिंजे बाबा हयाती असांजी, असांखे रहण ॾियो असां जीअं चाहियूं। चयाऊं वतन जा ई गद्दार आहिनि, के भाड़िया बेकार ऐं मकार आहिनि। चयमि हाओ सभु कुझु मगर ऐं ॿुधायो, अव्हां वटि भला को वफ़ादार आहे। जे नाहे त पोइ ही गुमसान छा आहे। चयाऊं त यूसुफ तूं आज़ाद आहीं। पर कल रात मुंहिंजे ई पाड़े में रड़ थी, सहकी पुगासी पुछोसूं त छा थियो। कल रात मुंहिंजे ई पाड़े में रड़ थी, सहकी पुगासूं पुछोसूं त छा थियो। चयो जवान हिकिड़े कटक अॼु लथल हो, नंढी भेण मुंहिंजी खंभे विया खणी हिन। कल रात मुंहिंजे ई पाड़े में रड़ थी, सहकी पुगासूं पुछोसूं त छा थियो। चयो जवान हिकिड़े कटक अॼु लथल हो, नंढी भेण मुंहिंजी खंभे विया खणी हिन। रुगो आहूं दाहूं थियो ॻोठ सारो, अखियुनि में उहा राति मस्जी कटीसीं। नए सिज उथियासीं गॾियासीं पुछोसूं। चयो जवान चयाऊं हू कलमे गो हाणे वई थी। चयमि भाउ मुंहिंजे बि कलमो पढ़ियो हो, उन्ही जो त नालो को निशान नाहे। ॾाढ़ियुनि बूटनि ऐं नारनि जी रड़ में चयाऊं त यूसुफ तूं आज़ाद आहीं। चयाऊं त यूसुफ तूं आज़ाद आहीं। चयाऊं त यूसुफ। असांखे ही ख़ूबसूरत शाइरी ॿुधाए रहियो हो ख़ूबसूरत शाइर हाफ़िज़ यूसुफ रिंद। मुरीद शाख जे हिकु ख़ानगी स्कूल में तकरीर कंदे नाम्यारे ॾाहे लेखक ऐं क़ौमपरस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर चयो हो, तव्हां ख़ुशनसीब आहियो जो तालीम हासिल करे रहिया आहियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो आहे त जेकॾहिं को नंढड़ो ॿार या को शागिर्द इल्म पिराइण जे इरादे सां वञे थो ऐं ख़ुदा न ख़ास्ता उनखे को हादिसो पेश अचे थो त उनजो दर्जो अहिड़ो ई बुलंद आहे जहिड़ो कंहिं असहाबी जी शहादत जो। तव्हां सभ खां वधीक अॻिते वधण जी कोशिशि करियो। अॼु तव्हां नंढा आहियो, सुभाणे तव्हां वॾा थींदो, ऐं जॾहिं तव्हां वॾा थींदो तॾहिं ज़माने जूं ज़िम्मेवारियूं उहे अव्हांजे कुल्हनि ते ईंदियूं। जेके तव्हांजा उस्ताद, तव्हांजा वालदेन, माउ पीउ ऐं पाड़े वारा अव्हांजी सुठी तरबियत कंदा त तव्हां सिंधी क़ौम, सिंधी ॿोली ऐं सिंधी तहज़ीब जा सुठा रखवाला साबित थींदा। हिकिड़े ॾाहे चयो आहे त माउ पीउ ॿार खे ॼमण वक़्तु आसमान मां खणी ज़मीन ते फिटो कनि था, पर हिकिड़ो सुठो उस्ताद जेकॾहिं सुठी तालीम ॾिए त उहो उस्ताद उन ॿार खे ज़मीन तां खणी आसमान ताईं पहुचाए थो। त उन्ही ॿार जा इरादा, नेकियूं, भलायूं ऐं सुठायूं उहे सभु तव्हां पाण में पैदा करियो। तव्हांजे उस्तादनि खे बि घुरिजे त ॿारनि ऐं शागिर्दनि जे साम्हूं को बि अहिड़ो लफ़्ज़ या जुमिलो या को अखर इस्तेमालु न कनि जंहिंसां मासूम गुलनि जहिड़नि ज़हननि ते ख़राबु असरु पवे। ऐं आउं ॾाढो ख़ुशि थियो आहियां, हीअ तव्हां सभु जेके बीठा आहियो, मूंखे ईअं महसूसु पियो थिए त थर जे रेगिस्तान में बरसाति पवण वक़्तु जीअं गुल टिड़ंदा आहिनि, तीअं तव्हां बि हिते गुलनि वांगुरु टिड़ियल आहियो। मुंहिंजूं निढड़ियूं बचड़ियूं ऐं हीअ बचड़ा उहे सुभाणे जा जोधा ऐं बाग़ियूं साबित थींदियूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सदाईं ख़ुशि ऐं आबाद हुजो। तव्हां मूंखे ॿुधो, तव्हां सभिनी जी महिरबानी। हीअ असां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं उहा तकरीर जेका नाम्यारे लेखक ॾाहे ऐं क़ौमपरस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर मुरीद शाख जे हिकु ख़ानगी स्कूल में निढड़नि ॿारनि खे ख़िताब कंदे कई हुई। प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था किताब तारीख़ जा अॾींदड़ जा। ही किताब सिंधी में तर्जुमो कयो आहे मोहम्मद बख़्श सूमरे, जॾहिं त ही किताब सिंधी का अकेडमी पारां छपराए पधिरो कयो वियो आहे।
अॼु असीं हिन किताब मां अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं राणी विक्टोरिया जो तारुफ़। अॼोके ॾींहं खे मां पंहिंजी ज़िंदगी जी सभ खां वधीक क़ाबिल फ़ख्र ॾींहं जी हैसियत में हमेशह यादि रखंदुसि। उहे लफ़्ज़ 19 सालनि जी राणी विक्टोरिया पंहिंजी ताजपोशी वारे ॾींहुं यानी 28 जून 1838 में पंहिंजे रोज़नामे में लिखिया हुआ। अबे में जेके माण्हू ताजपोशी जो जश्न ॾिसण विया हूंदा तिन खे राणी जा कुराड़ा चाचा कुल थिड़ियल विलेम ऐं ॿियो बदकार जॉर्ज ज़रूरु यादि अची विया हूंदा ऐं तजरेदार नई राणी खे तख़्त ते वेठल ॾिसी मंझंदि नवाण जो उम्दो अहसास बि ज़रूरु जाॻियो हूंदो जो उहे हिकु नए ज़माने जो सिज उभरंदे ॾिसी रहिया हुआ। विक्टोरिया जे ॾींहंनि में बर्तानिया पंहिंजे ताक़त जे उरूज ते वञी पहुतो ऐं दुनिया जी चौथाई माण्हुनि ते संस हुकूमत क़ाइमु थी वई हुई। राणी विक्टोरिया जो ख़्यालु ईंदे ई ज़हन में जेको ख़ाको उभरे थो तंहिं मुताबिक़ उहा हिकु होॾी ऐं जांठी ज़ाल हुई जेका कंहिं बि ॻाल्हि ते ख़ुशि न थींदी हुई, पर हक़ीक़त उहा आहे त हुन केतिरनि ई मौक़नि ते भोग चर्चे में ख़ुशी जो इज़हार कयो हो। हुन जी हुकूमत जे अवाइले दौर में संस वज़ीर आज़म लॉर्ड मेलबोर्न न सिर्फ़ संस पदराना रहबरी कई पर खेसि हिमथायाई बि, जीअं त विक्टोरिया जो पीउ संस बालकपिण में ई गुज़ारे वियो हो। तंहिं करे हू मेलबोर्न जी सलाह खे ॼण त पंहिंजे पीउ जी सलाह सम्झंदी हुई। मेलबोर्न जी सरपरस्ती में हू विग पार्टी जी हिकु उत्साही हिमायती थी पई। उन खां पोइ जॾहिं टोरी पार्टी जी हुकूमत क़ाइमु थी त हू बेनजामन डिसरायली जे असर में अची ओतिरी उत्साही टोड़ी थी पई जेतिरी अॻु विग हुई। गैर सियासी बादशाही क़ाइमु थियण में जेतोणीकि अञा को ज़मानो पियो हो, पर विक्टोरिया जे दौर में बादशाह जा सियासी इख्तियार काफ़ी हद ताईं घटिजी विया हुआ। हुन जी हुकूमत जी पुॼाणी ताईं मुल्क जे मर्दाणी आदमशुमारी जे मुने हिसे खे वोट जो हक़ मिली चुको हो। उन हूंदे बि राणी काफ़ी हद ताईं पंहिंजो असर इस्तेमालु कंदी रही। पहिरियां ई हुन पंहिंजे प्यारे मुड़ुस शहज़ादे अल्बर्ट खे केॿाईंदे पंहिंजे ज़िम्मेवारियुनि में हथ वधाइण जी इजाज़त ॾिनी। अल्बर्ट शाही घराणे जे इंतज़ामनि जी नए सिर जोड़जक कई। हूअ जल्दी वज़ीरनि ऐं राणी जे ॻाल्हियुनि में शरीक थियण लॻो ऐं राणी जे नाले ते आयल ख़त पट खेसि पढ़ी ॿुधाइण लॻो। 1851 वारे अज़ीम निमाइश में बे अल्बर्ट जी रिथा हुई। हूअ कॾहिं कॾहिं परॾेही पॉलिसी हलाइण में पिणु दिलचस्पी वठंदो हो जेका अञा बि कंहिं हद ताईं शाही हक़ सम्झी वेंदी हुई। हुन वज़ीर आज़म पाल मिरस्टन जी कावड़ सां भरियल ख़त जा लफ़्ज़ अहिड़ी त महारत सां फेराया जो अमेरिका सां जंग जो ख़तरो टरी वियो। पाल मिरस्टन उहो ख़त बरतानवी जहाज़ ते 2 सथे एजेंटनि जी गिरफ़्तारी ते कावड़ जी अमरीकी हुकूमत ॾांहुं मोकिलणु पिए चाहियो। अल्बर्ट 1861 में मुदे जे बुख़ार विघे मरी वियो, जंहिंजो विक्टोरिया खे गहरो सदमो रसियो। हूअ सॼी उमिरि उन ॾुख जो शिकार रही ऐं सरकारी कमनि कार्यनि खां पासीरी थी वई। हुनखे तनाहनि मां कढण जी जेका कोशिश कई वई तंहिंखे पंहिंजे ज़िद सां हुन नाकाम बणाए छॾियो। उन करे संस मक़बूलियत खे धकु लॻो। नेठि कंज़र्वेटिव पार्टी जे लीडर ऐं 1874 खां 1878 ताईं वज़ीर आज़म रहंदड़ बेनजामन डिसरायली संस फ़र्ज़ जे अहसास खे जाॻाए विधो। 1857 वारे हिंदुस्तानी बलवे खां पोइ जंहिं में हिंदुस्तानी फ़ौजनि बरतानिया ख़िलाफ़ बग़ावत कई हुई, हुकूमत ईस्ट इंडिया कंपनी ऐं कठपुतली मुग़ल शहनशाहत ॿिन्ही जो ख़ात्मो आणे छॾियो ऐं निढे खंड जो कंट्रोल सऊं सिधो पंहिंजे हथ में खयो। राणी हक़ीक़त में जंहिं हैसियत जी मालिकाणी हुई, डिसरायली हाणे खेसि अहिड़ो लक़ब ॾियण जा बि इंतज़ाम कया, यानी हिंदुस्तान जी महाराणी। 1876 में हुन मिस्र जो खदियो खां सुइज़ कैनाल कंपनी जा 44 सैकड़ो शेयर ख़रीद कया, जंहिं करे बरतानिया हिन नए पाणी जे अहम रस्ते जो मुखिया हिसेदार बणिजी वियो। डिसरायली जो मुखिया मुखालिफ़ विलेम एवर्ट
गेल्ड स्टून राणी खे न वणंदो हो। गेल्ड स्टून 1868 ऐं 1894 जे विच में 4 भेरा वज़ीर अज़म थियो। हू उन्हनि लिबरल टोरियन मां हो जिन विग सां मिली लिबरल पार्टी ठाही हुई। हुन पंहिंजे ज़माने जे हिसाब सां काफ़ी तरक़ी पसंद क़दम खयां, जिन में ॻुझो वोट, रियासत जी मदद सां तालीमी सिरिश्तो, लेबर यूनियन खे कानूनी दर्जो ॾियारणु ऐं ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज सां मज़हबी मतभेद जो ख़ात्मो शामिल आहिनि। पर हू हिकिड़े मसइले यानी औरतुनि जे हक़नि जे बारे में रुजत पसंद साबित थियो। उन मुआहिदे में राणी विक्टोरिया बि साण सहमत हुई। हूअ उन्ही खे हीअ चरियाप वारे ज़ालिम बेअक़ली चवंदी हुई। उन खां सवाइ ॿिए हर मामले में हुनखे ग्लेडस्टोन ऐं संस असूल खां बुछां लॻंदी हुई। आयरिश सुवाल ॿिन्ही में झेड़े जो मुख्य कारण हो। राणी खे आयरलैंड जे हारियुनि जे उन्हनि तकलीफ़ुनि जी तमामु घटि ख़बर हुई जेके खेनि पंहिंजे सिकदल ज़मींदारनि हथां मिली रहियूं हुयूं। हुन वोट सिर्फ़ु हिकिड़ो ई अहसासु हो त आयरिश दहशतगर्दनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत हुई। ग्लेडस्टोन जॾहिं आयरलैंड में इंग्लिकान चर्च खे ख़तमु करण जो बिल पेश कयो त जीअं कैथोलिक माली तौरु उन जी का मदद न करे सघनि, त राणी उन ते सख़्तु एतिराज़ वरितो। पर बाद में जॾहिं उहो बिल हाउस ऑफ लॉर्ड्स में वञी पहुतो, तॾहिं हुन उहो मंज़ूरु कराइण लाइ पंहिंजो ज़ाती असर रसूख़ इस्तेमालु करे पार्लियामेंट्री झेड़े खे टारे छॾियो। साॻी तरह हुन 1881 में ग्लेडस्टोन जे लैंड बिल जी मंज़ूरी जो रस्तो बि हमवार कयो, जंहिं मुताबिक़ हारियुनि सां थींदड़ कुझु नाइंसाफ़ियुनि खे ख़तमु कयो वियो हो। उन ज़माने में आयरिश मक़ामी हुकूमत वठण लाइ दबाव विझी रहिया हुआ। नेठि ग्लेडस्टोन संदसि हिमायत कई। हुन आयरलैंड लाइ मक़ामी हुकूमत जी जेका वकालत कई त न सिर्फ़ु खेसि राणी खां वधीक परे करे छॾियो, पर लिबरल पार्टी में बि फोट पइजी वई। विक्टोरिया ग्लेडस्टोन खे उन्हीअ करे बि नापसंद कंदी हुई छाकाणि त संदसि ख़्याल मुताबिक़ ग्लेडस्टोन बर्तानिया जे ॾेसावरी मुफ़ादनि खे बचाइण लाइ अणपूरा उपाउ वरिता हुआ। ग्लेडस्टोन जनरल गॉर्डन खे मदद मोकिलण में देरि करे छॾी हुई, जेको सूडान में ख़र्तूम वटि घेरे में अची वियो हो ऐं पोइ सूडानी दहशत पसंदनि जे हथां मारिजी वियो हो। उन ॻाल्हि ते राणी कावड़जी खिस्तार मोकिली। गॉर्डन शहनशाही अॾण वारे जज़्बे जो हिकु मिसाली नमूनो हो। हुनखे सूडान उन्ही करे मोकिलियो वियो हो त बर्तानिया ऐं मिस्र जे फ़ौजनि खे उतां कढी अचे, पर हुन उते जवाबी हमले करण जी कोशिशि कई हुई। विक्टोरिया संस सुरमाई जी घणी तारीफ़ कई, पर संस कम खे ग़लीज़ कोशिश बि सॼाई। 1897 में विक्टोरिया जे डायमंड जुबली मल्हाई वई, जंहिंमां संस शहनशाह जी शान शौकत जो इज़हार थिए थियो। उन सां आवाम में वतन दोस्ती ऐं पंहिंजी राणी सां प्यार जा जज़्बा उथली पिया। हू पंहिंजी क़ौम जे घणनि पासाउनि कारनामनि ऐं सॼी दुनिया में संस ताक़त ऐं असर रसूख़ जी अलामत बणिजी पई। हक़ीक़त बि इहा आहे त विक्टोरिया जे दौर में बर्तानिया वाक़ई दुनिया जी मुख्य ताक़त बणिजी वियो हो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में किताब तारीख़ जा ॾींदड़ मां पेश करे रहिया हुआसीं राणी विक्टोरिया जो तारुफ़। ही किताब सिंधी का अकेडमी पारां छपराए पधरो कयो वियो आहे। हिन किताब जो सिंधीकार आहे मोहम्मद बख़्श सूमरो। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था नौजवान लेखक सदाम सागर जो लिखियल मज़मून, जंहिंजो उनवान आहे छा करप्शन जे तासिर खे नज़रअंदाज़ करे सघिजे थो। करप्शन जी रैंकिंग जे हवाले सां कमु कंदड़ इदारे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पाकिस्तान खे पंहिंजे सालियाने रिपोर्ट में दुनिया जो 41हों करप्ट मुल्क करार ॾेई छॾियो आहे। अंगारे जे ॾींहं ते शाया थींदड़ रिपोर्ट में ॼाणायो वियो त इंडेक्स मुताबिक़ 180 मुल्कनि जी करप्शन जे हवाले सां पाकिस्तान 41हें नंबर ते आहे, जॾहिं त गुज़िरियल साल इंडेक्स में पाकिस्तान जो नंबर 57 हो। रिपोर्ट में इहो पिणु ॾेखारियो वियो आहे त जॾहिं तहरीक इंसाफ़ हुकूमत 2018 में इक़्तिदार में आई त उन वक़्तु पाकिस्तान करप्शन जे लिहाज़ खां 180 मुल्कनि जी फ़हरिस्त मां 117 नंबर ते हो। साल 2019 में पाकिस्तान इंडेक्स में 120 नंबर ते ऐं साल 2020 में 124
ऐं साल 2021 में 140 नंबर ते अची वियो। वाज़े रहे त पंहिंजे सियासी कैरियर में इमरान ख़ान हमेशह करप्शन ऐं बदउनवानी ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो आयो आहे ऐं पंहिंजनि तक़रीरनि में वाइदा कंदो आयो आहे त हूअ करप्शन खे ख़तमु कंदो। पर गज़ब जी ॻाल्हि इहा आहे त इमरानी हुकूमत जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर जी करप्शन जे इंडेक्स खे मात ॾेई छॾी आहे। तोड़े जो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल हर साल करप्शन जे हवाले सां रिपोर्ट जारी कंदी रही आहे, जंहिंखे पूरी दुनिया तस्लीम कंदी आहे। पर इमरान ख़ान ऐं संस हुकूमत इक़्तिदार में अचण खां पोइ ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट खे फारिग ऐं संस ख़िलाफ़ रिपोर्ट करार ॾींदा आहिनि। गुज़िरियल साल रिपोर्ट अचण वक़्तु पिणु तहरीक इंसाफ़ जो उहो ई एतिराज़ु हो त ट्रांसपेरेंसी जी रिपोर्ट असांजे ख़िलाफ़ु आहे ऐं इहो एतमाद लाइक़ु न आहे। जॾहिं त माज़ी में इमरान ख़ान पाण गुज़िरियल हुकूमतनि खे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जा ताना ॾींदो हो, पोइ वरी कीअं उहा रिपोर्ट नाक़ाबिल एतमाद जोगी थी वई। हुकूमत हाणे बि इहो चवे पई त पाकिस्तान में करप्शन नाहे वधी, पर रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त रुॻो तासिर मौजूदु आहे। हुकूमती रद्द अमल बाबति इहो चइजे त तासिर ग़लति आहे त फ़र्क़ु न पवंदो। जॾहिं त तासिर इहो आहे त मुल्क में करप्शन वधी आहे त पाकिस्तान छा तासिर खे नज़रअंदाज़ कयो वञे। ॿिए पासे वज़ीर अज़म जे मुआविन ख़ासि शहबाज़ गिल इंटरनेशनल ट्रांसपेरेंसी जी हिन साल जी रिपोर्ट खे शरीफ़ ख़ानदान जी रिपोर्ट करार ॾेई छॾियो आहे, पर करप्शन बाबति ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जे तासिर खे हरगिज़ नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। घणो परे बि न पर इमरान ख़ान जे कुझु वक़्तु अॻु जे तक़रीरनि खे खणी ॿुधो। इमरान ख़ान ऐं संस पार्टी जो बयानु हुयो इहो ई हो त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग मुल्क खे लुटियो ऐं फुरियो आहे, पर ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल तहरीक इंसाफ़ जे बयाने खे पिणु ग़ैर मुसर बणाए छॾियो आहे। हूं त पाकिस्तान में सियासत जे एहतसाब जे नारनि पोयां घणो कुझु थी रहियो आहे, पर सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त करप्शन ऐं एहतसाब ते जहिड़ी रीति तहरीक इंसाफ़ समझौतो कयो आहे, शायदि ई ईअं PP ऐं नवाज़ लीग कयो हुजे। करप्शन जे हवाले सां इंतिहाई सख़्तु मौक़िफ़ रखंदड़ इमरान ख़ान वज़ीर अज़म थियण वक़्तु क़ौम खे ख़िताब कंदे करप्शन जे हवाले सां ईअं चयो हो त जंहिं मथां करप्शन केस आहिनि आउं उन्हनि सां हथ नाहियां मिलाईंदो। करप्शन ज़रिए ॿाहिरि मोकिलियल 200 अरब वापसि आणींदुसि ऐं जवाबदारनि खे कटहड़े में बीहारींदुसि। पर पाण ॾिठोसीं त न 200 अरब वापसि आया ऐं न ई वरी जवाबदार कानून जे कटहड़े में आया। हैरत जोगी त ॻाल्हि इहा आहे जो वज़ीर अज़म समूरी दुनिया खे करप्शन ते भाषण ॾींदो रहियो, पर संसद हुकुमरानी में करप्शन जी दर्जाबंदी में मुल्क 140 नंबर ते अची वियो। ॾिठो वञे त करप्शन वारो मामिलो रुॻो सियासतदाननि सां सलाहियल न आहे, पर समाज पिणु उन ॾोह में बराबरि जो शरीक आहे। असां हर तरक़ियाती मनसूबे खे करप्शन जी नज़र थियल मनसूबो सम्झंदा आहियूं। रोडनि रस्तनि जी ॼार में बि असांखे करप्शन नज़र ईंदी आहे। तालीमी इदारनि में थींदड़ टेस्टनि में पिणु करप्शन साम्हूं ईंदी आहे। हर सरकारी इदारे में जुगाड़ नज़र ईंदो आहे। ॻाल्हि पुलिस जी थिए त उन जा किस्सा ई मशहूरु आहिनि। रुॻो सरकारी न पर निजी इदारनि में पिणु करप्शन बिना कमु कराइणु मुमकिन नाहे रहियो। हेठि सतह ते हालत इहा आहे जो कंहिं बि इदारे जे क्लार्क लाइनमैन खां वठी पटे वाले ताईं पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ रिश्वत वठंदा आहिनि। हाणे त अवामी हलकनि में इहा सोच मुकमिल तौरु दाख़िल थी चुकी आहे त सरकारी तोड़े ख़ानगी इदारनि में ईमानदारी सां को बि कमु नथो थिए। आम माण्हू बि सरकारी कम लाइ पंहिंजी अहलियत ऐं क़ाबिलियत बदिरां रिश्वत ऐं सिफ़ारिश खे तरजीह ॾींदो आहे। ज़ाहिरी तरह ईअं लॻी रहियो आहे त करप्शन जो अंसर असांजी सोच ते हावी थी वियो आहे। उन लाइ जो हर बहस टाक शो ऐं ॻाल्हि ॿोल में करप्शन जे ज़िक्र खां सवाइ अधूरी नज़र ईंदी आहे। ईअं चइजे त करप्शन जो सबक़ु ज़ुबानी यादि थी वियो आहे या असांजे अखियुनि ते अहिड़ी पटी ॿधी वई आहे जो सवाइ करप्शन असांखे ॿियो कुझु दुनिया जहान में नज़र ई नथो अचे। मौजूदा सूरतहाल में मुल्क में सियासी ऐं इख़लाक़ी करप्शन जो नासूर क़ौमी सलामती लाइ ख़तरनाक शक्ल इख़्तियार करे चुको आहे। गुरबत, महांगाई, बेरोज़गारी ऐं बदअमनी जी पाड़ मौजूदा करप्ट निज़ाम सां जुड़ियल आहे, जंहिंजे करे सलाहियतुनि सां शर्सार ऐं महिनती शख़्स ॾींहों ॾींहुं ग़रीब ऐं अमीर वेतर अमीर थींदो पियो वञे। असांजे बदउनवानी जो हाल इहो आहे जो क़ौमी इदारा बि बदतरीन माली बहरान जो शिकार आहिनि। रेलवे, PIA
ऐं पाकिस्तान स्टील मिल जहिड़ा इदारा अरबें रुपयनि जा कर्ज़ी आहिनि। उहो ई सबबु आहे जो बदउनवानी बाबति आलमी सर्वे हुजे या एशियाई मुल्कनि जी दर्जाबंदी पाकिस्तान खे हमेशह हेठियां रखियो वियो आहे। हाणे सुवाल इहो आहे त अहिड़ी सूरतहाल में करप्शन जो ख़ात्मो कीअं मुमकिन आहे। करप्शन जी रोकथाम ऐं उन जे ख़ात्मे लाइ सभ खां अवल असांखे पंहिंजे मथां हावी थियल सोच खे तब्दील करणो पवंदो, जॾहिं त उहो सियासतदाननि लाइ पिणु लाज़मी आहे त हूअ ॻाल्हियुनि ऐं बयाननि मां निकिरी बदउनवानी ख़िलाफ़ अमली तौरु विख वधाइनि। ॿी सूरत में वतन अज़ीज़ जे नाले खे दुनिया जे करप्ट तरीन मुल्कनि वारी फ़हिरिस्त मां कढण खां केर बि रोके न सघंदो। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो लेखक हो नौजवान लेखक सदाम सागर। प्रोग्राम सोच वीचार में हाणे वर्क वरायूं था नाम्यारे लेखक ऐं शाइर साफ़ी अनवर पीरज़ादे जे किताब सिंध जा। ऐं अव्हां जी ख़िदमत में असीं जेको मज़मून पेश करे रहिया आहियूं उन जो उनवान आहे सिंधी अदबी संगत। हीउ मज़मून अनवर पीरज़ादे 27 अप्रैल 1994 में लिखियो हो। हीउ मज़मून न सिर्फ़ उन वक़्त जी अकासी करे थो, पर अॼु जे हालतनि जो ओलड़ो बि हिन मज़मून में नज़र अचे थो। जी हा, मज़मून पेश करियूं था सिंधी अदबी संगत। सिंधी अदबी संगत जो अलमियो इहो आहे त उनखे हर दौर में सिंधी अदीबनि ऐं दानिश्वरनि मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे मुफ़ाद में इस्तेमालु कयो आहे। 40 वारे ॾहाके में हिन तनज़ीम खे मौजूदा आइनी शक्ल ॾींदड़ सिंधी ॿोली जा चोटी वारा लेखक कम्युनिस्ट पार्टी सां वाॻियल हुआ ऐं पोइ पाकिस्तान ठहण बाद या त कम्युनिस्ट पार्टी या जीए सिंध तहरीक या अवामी तहरीक जो हिन तनज़ीम ते कब्ज़ो रहियो आहे। उहो ई सबबु आहे जो सिंधी अदबी संगत जे चूंडनि में वोटर अदीब घटि ऐं सियासी कारकुन वधीक नज़र ईंदा आहिनि। अॼु ताईं सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी जनरल उहो चूंडिजी आयो आहे जंहिंजे पोयां मौजूदु सियासी पार्टी जो सिंधी अदीबनि में घणो असरु हुजे। अदब, आर्ट, तख़लीक़ ऐं तहक़ीक़ में अज़ीम कैरियर रखंदड़ को माण्हू विरले संगत जो अहम उहिदेदार चूंडियो आहे। मूं सिंधी अदबी संगत जे मरकज़ी चूंडनि में अहिड़ा वोटर ॾिठा आहिनि जिन जी सिंधी सुरतख़्ती बि कमज़ोर हूंदी आहे। उन सूरतहाल लाइ सबबु इहो ॾिठो वेंदो आहे त जीअं त सियासत ऐं अदब खे हिक ॿिए खां अलॻि करे नथो सघिजे, उन करे सिंधी अदबी संगत जी मौजूदा सूरतहाल ईअं रहणु घुरिजे। अहिड़ो दलील ॾींदड़ दोस्त उहो विसारे वेंदा आहिनि त अदब ऐं सियासत जो भले पाण में गहरो लाॻापो हुजे, पर अदबी तनज़ीम ऐं सियासी तनज़ीम बि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। बावजूदि हुनजे त सिंधी अदबी संगत जो पंहिंजे वजूद में अचण खां वठी अॼु ताईं किरदारु तरक़ी पसंदि रहियो आहे, पर उन ते कंहिं न कंहिं सियासी पार्टी जी छाप हुअण करे उनजो किरदारु अवामी ऐं क़ौमी थी न सघियो आहे। मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त हिन तनज़ीम खे अवामी ऐं क़ौमी ठाहिण वक़्तु उहो ख़्यालु रखियो वञे त अदब ऐं सियासत में अवामी ऐं क़ौमी लफ़्ज़नि जो मानाऊं मुख़्तलिफ़ आहिनि। उन करे हिन तनज़ीम जो ढांचो तख़लीक़ी अदब सरजींदड़नि, फ़नकारनि, आर्ट जे उस्तादनि, महान शाइरनि ऐं ॿियनि अहिड़नि लेखकनि ते ॿधलु हुजे जेके सियासतदान घटि ऐं फ़नकार वधीक हुजनि। अॼु ताईं संगत जी जेका सूरतहाल रही आहे उन करे हर हुकूमत जी नज़र में हीअ तनज़ीम ख़ौफ़नाक ऐं इंतिहा पसंदि रही आहे। उनमें को बि शक कोन्हे त संगत खे कंहिं हुकूमत खां सर्टिफिकेट वठण जी बराबरि ज़रूरत कान्हे, पर कंहिं अदबी तनज़ीम पोयां CID वारनि जो लश्कर घुमंदो वते उन पारां पैदा कयल अदब खे का चूंडियल जमहूरी हुकूमत में छपाए न सघे ऐं उन प्लेटफार्म ते कमु कंदड़ सरकारी मुलाज़िमनि जूं मुख़फ़ी रिपोर्टूं नाकारी ॻाल्हियुनि साण भरियल हुजनि, उहो सभु हाञो हिन तनज़ीम खे हलाईंदड़नि पारां पैदा कयल आहे। ॿियो त अदबी संगत खे सियासत पुछ लटकायो तनज़ीम ठाहिण सां उनजी गैर इख़लाक़ी किरदार ते बुरो असरु पवे थो ऐं पोइ ईअं चवणु ॾुखियो थियो पवे त सिंधी अदबी संगत जे मुख़्तलिफ़ सोच रखंदड़ तख़लीक़ी अदीबनि जो को गॾियल प्लेटफार्म आहे। बहरहाल हाणे जॾहिं रोमानवी सियासत जा ख़्वाब चूर चूर थी चुका आहिनि ऐं एशिया, अफ्रीका, लातीनी अमेरिका ऐं ख़ुदि सुपर ताक़तनि जो होश ठिकाणे लॻो आहे, तॾहिं उमेद करणु घुरिजे त सिंधी अदबी संगत 21वीं सदी ॾांहुं विख वधाईंदी।
अहिड़नि माण्हुनि जे हथ में ईंदी जेके कंहिं सियासी दहशतगर्दी या ठल्ही नारेबाज़ी में मुलविस न हूंदा ऐं हिन तनज़ीम खे अदम तशद्दुद वारी वाट ते हलाईंदे इंतिहा पसंदी खां पासो कंदे हक़ीक़ी माना में तख़लीक़ी अदबी तनज़ीम जी तश्कील कंदा। उहो तॾहिं मुमकिन थी सघंदो जॾहिं सिंधी अदबी संगत जा फ़ैसिला परदे पुठियां वेठल का सियासी तनज़ीम न करे पर संगत जे प्लेटफार्म ते वेंदड़ अदीब कनि ऐं उहे अदीब कंहिं बि हिज़ मास्टर वॉइस न बणिजनि। मुंहिंजी तजवीज़ आहे त संगत जे आइन में तरमीम करे अहिड़ो को सख़्तु क़ानून ठाहियो वञे जंहिं हेठि संगत जे चूंडनि में वोट सिर्फ़ु को हक़ीक़ी अदीब ई ॾेई सघे ऐं जिन दोस्तनि खे असां अदब दोस्त जे खाने में रखूं था से हिन तनज़ीम जा हमदर्द ख़ैर ख़्वाह ऐं निमाणा कारकुनी रहणु पसंदि कनि, उहो संदन ऐं संगत जी सिहत लाइ बेहद ज़रूरी आहे। हीउ मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जंहिंजो लेखक हो नामियारो लेखक ऐं सहाफ़ी अनवर पीरज़ादो। हीउ मज़मून 27 अप्रैल 1994 ते लिखियो वियो आहे। इहो मज़मून असां अव्हां लाइ चूंड कयो हो किताब सिंध मां। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।